वालेकुम या अली मदद मां तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल नूर ज़ोन। तव्हां मुंहिंजा मशहूरु ड्रामा ऐं सोप सीरियल ॾिसी चुका आहियो। जंहिं सोप सीरियल मूंखे शोहरत जे बुलंदियुनि ते पहुचायो उहो हुयो पथर दुनिया। उन खां अलावा पंहिंजा परावा, पथर जा माण्हू, लोही लज, सूली सच ऐं दर्दन दरिया जेके मुंहिंजा मशहूरु सोप सीरियल आहिनि। हिन वक़्तु यूट्यूब ते मूं पंहिंजो चैनल शुरू कयो आहे ऐं तव्हांखे खिलाइण जे लाइ उन ते ॿ कॉमेडी सीरीज़ आणियां पियो। हिकिड़ी कॉमेडी सीरीज़ जो नालो आहे खिल त हुजे ई ख़ैरु, जंहिंमें कुझु सिंधी जा ख़ाका आहिनि, कुझु सिंधी उर्दू मिक्स में ख़ाका आहिनि। ऐं ॿी कॉमेडी सीरीज़ आहे दाद ख़ान, जंहिंमें मुकमल सिराइकी ख़ाका आहिनि। उनजे पोयां अचनि पिया ॿ कॉमेडी सीरियल, हिकिड़ो सिंधी उर्दू मिक्स में सीरियल आहे त ॿियो मुकमल सिंधी में आहे। ऐं उनखां अलावा कुझु ट्रेजिडी ड्रामा, लव स्टोरियूं ऐं हा सोप सीरियल भलायूं था। ऐं उन सां गॾु टेलीफिल्मनि जो सिलसिलो बि शुरू कयूं था। तव्हां सोचो जॾहिं ॿियनि चैनलनि ते मां एतिरी महिनत करे सघां थो त पोइ पंहिंजे चैनल ते मां केतिरी महिनत कंदुसि। पर मुंहिंजी महिनत रायगा न वञे, उन लाइ तव्हां सभिनी खे मुंहिंजो भरपूर साथ ॾियणो पवंदो। ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त जेके मूंसां बेपनाह मोहबत कनि था न उहे मुंहिंजो साथ ज़रूरु निभाईंदा। मुंहिंजे साथ निभाइण लाइ मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। ॾिसंदा रहो NZ TV। साथ सलामत, सिंध सलामत, वरी मिलंदासीं।